हिकिड़े बादशाह खे हिकिड़ो पुटु थियो। बादशाह उन ख़ुशी में वॾो जश्न कयो। कई माण्हू हितां हुतां घुराया, उन माण्हू आया, बादशाह खे पुटु थियो। त हिकिड़ो फ़क़ीर बि अची उते पुॻो। फ़क़ीर बि तमामु पोतल। तो बादशाह चवणु लॻो फ़क़ीर खे, त फ़क़ीर साईं तूं हाणे आयो आहीं, मुंहिंजे पुट खे को दुआ वग़ैरह ॾे। हाणे फ़क़ीर आयो, बादशाह जे पुट खे ॾिठी त फ़क़ीर चवणु लॻो बादशाह खे, त बादशाह ॻाल्हि ॿुधी, हीउ तुंहिंजो छोकिरो तमामु हरकती थींदो ऐं तमामु जाम जेको आहे हरकत कंदो ऐं घर मां काड़जी बि वेंदो ऐं वरी वापसी वरी बि ईंदो। तो बादशाह फ़क़ीर जी ॻाल्हि ॿुधी, तो बादशाह चवणु लॻो चलो ठीकु आहे, हिन जूं ग़लतियूं कोताहियूं बि अखियुनि ते। फ़क़ीर एतिरो कोई चई दुआ ॾेई उन छोकिरे खे, फ़क़ीर थियो रवानो। तो हाणे ॾींहं वक़्तु गुज़रिया, छोकिरो अॼु न सुभाणे नेठि अची वॾो थियो, नौजवान 16, 17, 18 साल जो अची थियो। हाणे उहो शहज़ादो छा कंदो हुओ, वेंदो हुओ ते खूह ते हिकिड़े ते मायूं पाणी भरंदियूं हुयूं, हिन वटि गज़क माण्हू हूंदो हुओ। छा कंदो हुओ जो उहो तीर खणियो वञी दिलनि उन्हनि खे हणंदो हो, मट जेके मायूं भरींदियूं हुयूं, उन मायुनि जा मट टोड़ींदियूं। मायूं हिन मज़ा बेज़ार थियूं, थकियूं। तो उन मज़ा हिकिड़ी पोड़ी चवंदी त शहज़ादा शल तोखे 3 परियूं मिलंदियूं, सोन जा वार हूंदा उन्हनि जा, उन्हनि जे इश्क में तूं तड़पंदे। तो हाणे जॾहिं कॾहिं उहा पोड़ी उन शहज़ादे खे ईअं चवे, रोज़ शहज़ादो अचे उन्हनि जा मट ऐं दिला टोड़े जेको पाणी भरींदी हुई उन खूह ते, पोड़ी उहा चवंदी हुई त तोखे 3 परियूं शल मिलनि जंहिंजा सोन जा वार आहिनि ऐं तूं उन जे इश्क में तड़पी। तो हाणे शहज़ादे उहा दिलि में उहा ॻाल्हि विहारे छॾी, उहो वहम शहज़ादे खे वेही रहियो। शहज़ादो चवणु लॻो त इहे 3 परियूं जंहिंजा सोना वार। हाणे दिलि में उन्हनि जो वहम जे माना वेही रहियो। सो चवणु लॻो त हाणे इन सां मुंहिंजी मोहबत अणॾिठे। शहज़ादे खाइणु छॾियो, पीअणु छॾियो, ईअं ई उन सोचनि में, उन ग़म परेशानी में। हाणे इहे 3 माना परियूं जेके मिलंदियूं किथे जंहिंजा सोना वार आहिनि, उन सां मूंखे इश्क थी पियो आहे। बादशाह खे ख़बर पई त शहज़ादो न खाए थो न पीए थो, ईअं ई सोच ऐं वीचार में लॻो पियो आहे। बादशाह आयो पंहिंजे पुटु वटि, शहज़ादे चवणु लॻो त बाबा तोसां ख़ैरु आहे, छा थियो आहे तोखे, परेशान लॻो पियो आहीं, न खाई थो न पीए थो। त हिते शहज़ादे खणी सॼी ॻाल्हि ॿुधाई। तो बादशाह चवणु लॻो त वञो इन माई खे वठी अचो। इन माई खे ख़बर हूंदी इहे 3 परियूं जंहिंजा सोना वार जेको चवे थी। पोड़ी खे अची हाज़िरी कयूं। बादशाह पुछा करणु लॻो पोड़ी खां, त ॾे ख़बर पोड़ी, इहे 3 परियूं किथे मिलंदियूं जंहिंजा सोना वार आहिनि। मुंहिंजो पुटु शहज़ादो अणॾिठे उन्हनि सां इश्क करे वेठो आहे, इहे ॿुधा त आहिनि किथे। पोड़ी चवणु लॻी त बादशाह सलामत, मूंखे ख़बर कोन्हे इहे किथे आहिनि। मूं त मिड़ी ईअं खिल भोग मञा, हीअ असांखे तपाईंदो, तंग कंदो, असांजा दिला मट भंजंदो, खूह ते ईंदो। मूं ईअं खिल भोग मञा हिन खे चई छॾियो, शल तोखे उहे 3 परियूं मिलनि जंहिंजा सोना वार आहिनि, उन्हनि जे इश्क में तड़पी। मूं त ईअं खिल भोग मञा मिड़ी ईअं मज़ाक कराईंदी हो त हिन सां, बाक़ी मूंखे ख़बर कोन्हे त इहे 3 परियूं किथे आहिनि जंहिंजा सोना वार आहिनि। बादशाह चवणु लॻो पोड़ी खे, त पोड़ी तो कई वाजी आहे, हाणे तो त इहो खिल भोग मज़ाक कई, पर हाणे शहज़ादो उनखे दिलि सां लाहे वेठो आहे, हाणे कीअं कजे। पोड़ी खे न ॾिनी इजाज़त। तो हाणे शहज़ादो ईअं ई सोचनि में परेशानियुनि में। सो हाणे शहज़ादो चवणु लॻो पंहिंजे पीउ बादशाह खे, त बाबा ॻाल्हि ॿुधे, इन परियुनि जी तलाश में आउं वेंदुसि। बादशाह चवणु लॻो त बाबा हाणे इहे 3 परियूं उन पोड़ी ते ईअं दॿ ॾेई छॾी, अले आहिनि अले कोन्हे जंहिंजा सोना वार आहिनि, किथे तोखे मिलंदियूं, किथे वञी ॻोल्हींदे। तो हाणे शहज़ादो ज़िदीलो ज़िद करे वेठो पंहिंजे पीउ खे चवणु लॻो त बाबा मूंखे इजाज़त ॾे, आउं वेंदुसि, पोइ हाणे जिथे मूंखे मिले उहे 3 परियूं मिलनि। बादशाह बि खणी शहज़ादे कई ज़िद। सो चवणु लॻो त भले ठीकु आहे, सुभाणे वञिजा, कुझु पैसा वग़ैरह ॾोकड़ हिन खे ॾेई ऐं ख़ैरनि जो सुबुह थियो। शहज़ादो घोड़े ते चढ़ियो निकितो, हलंदे हलंदे आयो कंहिं अहिड़ी जॻह ते अची पुॻो, ॾिसे त हिकिड़े जबल ते वॾी हिकिड़ी आफ़त हुजे, जंहिंजी हिकिड़ो पेर माना हेठि ज़मीन ते हुजे, हिकिड़ो पेर जबल ते हुजे, वॾी आफ़त माना हुजे। शहज़ादे जॾहिं ॾिठो त चवणु लॻो त वञ वणिया, एॾी माना इहा आफ़त आहे जंहिंजो हिकिड़ो पेर हेठि आहे, ॿियो पेर जबल ते आहे, आयो अची। सो हाणे उहा चवणु लॻी, जेका आफ़त ई सां चवणु लॻी त ए इंसान जा बच्चा, तूं हिते आयो आहीं, तोखे मरणो आहे, छा आहे हिते ख़ैरु मज़ा आयो आहीं। त हिते शहज़ादो चवणु लॻो त अम्मा उहो त सभु ठीकु आहे, पर तुंहिंजो पेर हेठि ज़मीन ते ऐं हिकिड़ो पेर मथे जबल ते, इहो छा मसइलो आहे, तूं केरु आहीं। सो चवणु लॻी त अबा आउं आहियां देवणी, माना देव जी ज़ाल आउं आहियां, देवणी देव जी ज़ाल आहियां। सो इंसान खां अलॻि आहियां, सो आउं मुंहिंजे करे ई एॾी वॾी आहियां। तूं हिते ख़ैरु मज़ा निकितो आहीं, मरण जे लाइ आयो आहीं। सो हिते शहज़ादो सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त अम्मा हाणे मुंहिंजी मदद कर, मूंखे उहे 3 परियूं खपनि जंहिंजा सोना वार। सो हाणे उहा देवणी चवणु लॻी त तोखे आउं मारे छॾियां, पर तो मूंखे माउ कयो आहे, माउ जो दर्जो ॾिनो अथई। हाणे उहा देवणी खणी हेठि जेको आहे सो हथु फेराए ऐं 3-4 जेके आहिनि हरण झलिया, सो खणी अची हेठि रखी अची वेठी। त चवणु लॻी त हाणे अबा ॻाल्हि ॿुध, 3 परियुनि जी तूं ॻाल्हि करी पियो जंहिंजा सोना वार, उन जी ख़बर मूंखे कोन अथई, पर हाणे तूं हीअं कर, मुंहिंजा पुट अचनि, मुंहिंजा पुट अथई 40 पुट, से विया आहिनि हेॾां होॾां घुमणु फिरणु। सो हाणे उहे ईंदा, उन्हनि खे मन ख़बर हुजे त इहे 3 परियूं जंहिंजा सोना वार इहे किथे आहिनि। छोकिरो चवणु लॻो त चलो ठीकु आहे।
हाणे उहा देवणी चवण लॻी उन शहज़ादे खे त ॻाल्हि ॿुध, हाणे जेकर मुंहिंजा पुट ईंदा त तोखे ॾिसंदा, तोखे खाई छॾींदा, तोखे मारे छॾींदा। तूं हीअं कर, तोखे कुझु न कुझु आउं बणाए थी छॾियां। पोइ हाणे जीअं उहे ईंदा पोइ उन सां हाल अहिवाल आउं कंदसि। शहज़ादो चवणु लॻो त चलो ठीकु आहे। देवणी छा कयो, उन खे उन छोकिरे कुझु पढ़ाई वग़ैरह करे हिकिड़ो लोटो बणाए पासे में रखी छॾी। ख़ैरनि जो उन देवणी जा 40 पुट अची घुमी फिरी अची उते पुॻा। तो हाणे चवणु लॻा पंहिंजी माउ खे त मां ॻाल्हि ॿुध, इंसान जी धप ख़ुशबू बदबू मूंखे अचे पई। माना चवणु लॻा 40 त कोई इंसान हिते आहे, हेॾां होॾां ॻोल्हण लॻा। सो माउ चवणु लॻी त अबा हाणे आऊं ई वेठी आहियां, मूंखे खाईंदो या इंसान हिते किथां आयो? जी कोन्हे, अची न कोन्हे। त 40 पुट अची वेठा, माउ हुनखे मानी खणी जेके हरण हिन मारिया कयासीं अची ॾिनी, मानी वञी हुननि खाधी। देवणी सुनस माउ उन 40 पुटनि खे चवणु लॻी, जेको वॾो पुटु हुन चवणु लॻी त अबा ॾियो ख़बर, छा अमी पंहिंजे भाउ खे खाईंदो? जे अव्हांखे हिकिड़ो नंढो भाउ मिले, अव्हांजो नंढो भाउ हुनखे बि खाईंदो? चई अमा भाइनि खे माना भाइरनि खे केरु खाईंदो? असीं थोरी भाउ खे खाईंदासीं। चई अच्छा। चई पोइ अव्हांजो हिकिड़ो भाउ आहे, हुनजो कमु आहे, हुनजो कमु करियो। चई अमा भले ठीकु आहे, हाणे तोखे माउ कयो आहे ऐं असांजो भाइर आहे त चलो ठीकु आहे, तूं हुनखे ज़ाहिर कर। अबा हुन पोड़ी उहा देवणी छा कयो, जो हुन ते पढ़ाई वग़ैरह करे लोटे में हुनखे वापसी शहज़ादे पंहिंजे असली शिकिल में आणे नी। सो हाणे 40 पुट हुन देवणी जा चवणु लॻा उन शहज़ादे खे त ॾे ख़बर, तुंहिंजो कहिड़ो मसइलो आहे, असां सां ॿुधा। शहज़ादे बि खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त उहा परियूं मूंखे खपनि जंहिंजा सोना वार किथे आहिनि। 40 चवणु लॻा त बाबा असांखे ख़बर कोन्हे, असीं हिते उते रुलूं था, फिरूं था, घुमूं था, पर असांखे इन 3 परियुनि जी ख़बर कोन्हे जिन जा वार सोना आहिनि। चई पोइ हाणे कीअं करियां? चई तूं परेशान न थी, असांजी फिलहाणे हिकिड़ी बुआ फुफी उहा आहे, तोखे उन वटि वठी हलंदासीं, उनखे मन ख़बर हुजे। भई शहज़ादो चवणु लॻो चलो ठीकु आहे। हाणे हीअ 40 उन देवणी जा पुट, उहे देव 40 हिन शहज़ादे खे वरितूं, सिधो आया हुनजी हिननि जी जेका फुफी हुई अची हिन शहज़ादे हुते खणी आया। सो 40 चवणु लॻा, देव चवणु लॻा पंहिंजी फुफी खे, पंहिंजी बुआ खे चवणु लॻा त हीउ शहज़ादो आहे, हिन जो को कमु अथई। सो हाणे हिन जी पारद ते अम्मा चयो आहे ऐं असीं बि तोखे चऊं था हिन जी पारद ते हिन जो कमु कजां। सो उहा फुफी हिननि वारे चवणु लॻी त अमी छुटा आहियो, अमी भले वञो, आउं जो पाणे कमु कंदसि, ऐं परेशान न थियो। 40 पुट हुन देवणी जा उहे त हलिया वेलिया। हाणे ही फुफी हिननि वारी आहे, उहा बि का देवणी हुई। तो हाणे उहा चवणु लॻी नी शहज़ादे खे, ॾे ख़बर, हाल अहिवाल वरिती, कहिड़ो कमु आहे तुंहिंजो, ख़ैरु आहे तोसां? शहज़ादो चवणु लॻो त मूंखे 3 परियूं खपनि, उन्हनि सां अणिॾिठे मुंहिंजो इश्क थी वियो आहे, जंहिंजा सोना वार आहिनि, ॾस पतो हुननि जो। तो उहा चवणु लॻी त देवणी त ॻाल्हि ॿुध, मूंखे बाबा ख़बर कोन्हे, मुंहिंजा पुट आहिनि 60 पुट आहिनि, विया आहिनि घुमणु फिरणु, 60 पुट मुंहिंजा अचनि, उन्हनि खे मन का ख़बर हुजे त पोइ तोखे आउं ॿुधाईंदसि। हाणे तूं हिते वेह। तो हाणे उहा फुफी हिननि वारी हुन देवण वारी सां चवणु लॻी त बाबा हाणे तोखे आउं लिकायां, ऐं जे अगरि मुंहिंजा पुट 60 आहिनि, जे अगरि तोखे ॾिसी आहे त तव्हां मारे न छॾीनि। पोड़ी छा कयो, जो उहा देवणी माना उन खे हिकिड़ो गिलास बणाए छॾी, थां करे अॻियां रखी छॾी। हाणे उहा 60 देव घुमी फिरी अची हुन पंहिंजी माउ वटि पुॻा। सो चवणु लॻा त आदम इंसान माना जी धप ख़ुशबू बदबू अचे पई, को इंसान हिते आहे छा? पोड़ी चवणु लॻी त बाबा हिते को बि इंसान कोन्हे, आउं वेठी आहियां, छा मूंखे बि खाईंदो या? चई चलो ठीकु आहे अम्मा, कोन्हे त पोइ कोन्हे। तो हाणे मानी वग़ैरह हिन ॾिनी 60 पुटनि खे, माना हुन मानी ॾिनी, सम्झो माउ देवनि मानी खाधी। हाणे चवणु लॻी त बाबा जी अगरि तव्हांजो को नंढो भाउ हुजे, छा तव्हां हुनखे मारींदो खाईंदो? चई न अम्मा, भाइरनि खे केरु मारींदो खाईंदो? चई को भाउ आहे या असांजो? चई हा आहे इंसान, पर सम्झ मुंहिंजो भाउ आहे ऐं मुंहिंजो पुटु आहे। चई अच्छा? चई हा। चई हुनजो को कमु आहे, अव्हांखे उहो करिणो पवंदो। चई मां ठीकु आहे, भले तूं हुनखे हाज़िरी कर। उहा देवणी खणी उन गिलास ते पढ़ाई करे वरी वापसी शहज़ादी असुली रूप में आंदई। ही बची हाज़िर थियो हुते शहज़ादो। तो हाणे 60 चवणु लॻा उन शहज़ादे खे त तुंहिंजो कहिड़ो कमु आहे, असांखे ॿुधा। शहज़ादे खणी सॼी ॻाल्हि करे ॿुधाए त यार 3 परियूं आहिनि, जंहिंजा सोना वार आहिनि, अणिॾिठे मुंहिंजो हुन सां इश्क, हाणे हुनजी तलाश में निकितो आहियां, अव्हांखे ख़बर हुनजी आहे या न? तो 60 देव चवणु लॻा त बाबा असांखे इन जी ख़बर कोन्हे, जो खणी तोखे ॿुधायूं, असीं बि हिते हुते घणी रुलूं था, पर असां इहे 3 परियूं जंहिंजा सोना वार असां न ॾिठा। तूं हल, असांजी बि हिकिड़ी बुआ फुफी आहे, तोखे उन वटि वठियो था हलूं, उनखे मन ख़बर हुजे। चई चलो ठीकु आहे। हाणे 60 पुट वठी अची हिननि जी जेका फुफी जेका हुई उन वटि अची हाज़िरी कयूं। सो हुननि बि हुनखे पारद ॾेई ऐं करे ऐं ते हू बि रवाना थिया। सो हाणे शहज़ादो उते रहियो। सो हाणे उहा फुफी हुननि वारी चवणु लॻी त बाबा हाणे ॾे ख़बर, ख़ैर आहे, तोसां कहिड़ो मसइलो आहे? त हिते शहज़ादे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई त 3 परियूं सोना वार अणिॾिठे हुन सां मुंहिंजो इश्क, सो किथे मिलंदियूं, उन जी तलाश में निकितो आहियां।
उहा देवणी चवण लॻी त बाबा मूंखे हिन जी ख़बर कोन्हे, तोखे खणी आउं ॿुधायां, पर मुंहिंजा पुट आहिनि से विया आहिनि घुमणु फिरणु। हाणे मुंहिंजा पुट हिते हुते घुमनि था, देव आहिनि से अचनि उन्हनि खे मन ख़बर हुजे। चई मुंहिंजा 90 पुट आहिनि। चवण तुंहिंजा 90 पुट? चई हा 90 पुट आहिनि। चई पोइ चलो ठीकु है, भले उहे अचनि। त हाणे देवड़ी सोचणु लॻी त 90 पुट मुंहिंजा हिन खे ॾिसनि, इंसान रात आदम मथां खाई ऐं मारे न छॾीनि, त हिन बि खणी हिन खे लिकायो। 90 पुट बि अची पुॻा, उन्हनि खे बि ख़ुशबू धप इंसान जी, सो हिते हुते ॻोल्हण लॻा। पंहिंजी माउ खे चवणु लॻा त अमा को इंसानु हिते आयो। चई न बाबा हिते केरु ई कोन्हे, आऊं ई वेठी आहियां, मूंखे खायो त खायो। चई अमा तोखे केरु खाईंदो? खणी उहे 90 वेठा, हिन बि खणी मानी ताम तरे आणे हुनखे ॾिना। 90 पुटनि जेके हुआ उन मानी मानी खाधी। हुन बि इहा ॻाल्हि कई त मुंहिंजो हिकिड़ो नंढो भाउ आहे इंसानु, भाइरनि खे बि खाईंदो, भाउ खे खाईंदो अमी? चई न असीं भाउ खे थोरी खाईंदासीं, भाउ त भाउ हूंदा आहिनि। जी पोइ हुनजो कमु करियो, को कमु आयो हुनजो। चई हा भले। हिन बि खणी हुन खे शहज़ादे खे हाज़िरी कई, हुन पोड़ी देवणी। 90 चवण लॻा उन शहज़ादे खे त ॿुधा तुंहिंजो कहिड़ो कमु आहे? त हिते उहो शहज़ादो चवणु लॻो त 2 परियूं सोना वार अण ॾिठे मुंहिंजो हुन सां इश्क, तो हाणे उनजी तलाश में निकितो आहियां, मूंखे उहे परियूं खपनि। त उहे चवणु लॻा त असांखे ख़बर कोन्हे, पर सभिनी खां जेको नंढो देव हो 90 मंझां सभिनी खां नंढो, सो चवणु लॻो त मूंखे ख़बर आहे, आउं हिनखे वठी वेंदुसि। शहज़ादे चवणु लॻो आउं तोखे वठी हलंदुसि उन टिनी परियुनि वटि। चई हा। चई पोइ यार वारो कर। हाणे उहो देव उड़ंदल उन शहज़ादे खे उतां वरितईं, शहज़ादे खे वरितईं खणी ऐं सिधो अची उन जॻह ते पुॻो। छा ॾिसे त हिकिड़ो तमामु वॾो चश्मो, नदी पाणी जी वहे पई। शहज़ादे खे उहो देव उते वठी आयो। पाणी तमामु चमकीलो, पाणी चांदी जीअं हुजे ईअं पाणी चमके ऐं वहे पियो। उते 2 नारगियूं पियल हुजनि, हिक ॿिए मथे माना ईअं पियल हुजनि, तरनि पियूं उन पाणी में। त हिते उहो देव चवणु लॻो शहज़ादे त ॻाल्हि ॿुधी, हीअ 2 नारगियूं खण, तुंहिंजो कमु बसि थी वियो आहे, ऐं हितां ई रस्तो वठिजांइ ऐं वञण वारी कजांइ। हीअ 2 नारगियूं खण, हाणे आउं वञा थो। हाणे इहे 2 नारगियूं अथई, खणियो वञ, तुंहिंजो कमु थी वेंदो, सम्झ तुंहिंजो कमु थी वियो। चई हा। चई हा। 2 नारगियूं खण, पर हिन नारगियुनि खे उते ई कटिजी, उते ई खोलिजी जिथे पाणी तमामु जाम हुजे, इहा ॻाल्हि यादि रखजांइ। चई चलो ठीकु आहे। देव त वियो हीउ आयो उतां उहे 2 नारगियूं खईं। 2 नारगियूं खयईं, हाणे रस्तो वरितईं, अचे पियो। हाणे आयो कंहिं ऋण मंझि, हिन खे बुख तमामु जाम लॻी, पाणी वग़ैरह हो कोन, सो चवणु लॻो त बुख मूंखे तमामु जाम लॻी आहे, छो न हिकिड़ी नारगी छिले करे हिनखे आउं खायां, कटे आउं खायां। शहज़ादे छा कयो, हिकिड़ी नारगी कटे जीअं छिली त उन मंझां परी अची हाज़िर थी, तमामु सुहिणी ख़ूबसूरत सोना हुनजा वार। सा चवणु लॻी त पाणी ॾियो मूंखे, पाणी ॾे मूंखे, पाणी ॾे। उहा ईअं चवणु लॻी त हिते शहज़ादो हिते हुते पाणी ॻोल्हणु लॻो त पाणी हुजे न, ऋण मंझि हिन उहा नारगी खोली माना छिली, पाणी त हुजे न। देव वारी ॻाल्हि हिन खां विसरी वई, हिन नारगी खोले वेठो। पाणी खे हिन घणी ॻोल्हियो, पाणी कोन मिलियो, नेठि उहा परी ग़ाइबु थी वई। उहा नारगी हिन वारी वई, परी बि ग़ाइबु थी वई। सो चवणु लॻो उहो शहज़ादो त अड़े हीउ मूं छा करे छॾियो, हिन नारगी मंझां त हीअ परी निकिती जंहिंजा सोना वार, ऐं मूंखे देव चयो त उते ई नारगी खे छिलजां कटिजां जिथे पाणी हुजे। हिन पाणी मूंखां घुरियो, पाणी हो कोन, हीअ परी त वई हली। तो हीअ बि खणी वरी अॻियां निकितो, तो चवणु लॻो त वाह मूंसां थी पियो। हाणे 2 नारगियूं बचियूं, अॻियां हलंदो रहियो। आयो आयो आयो, हिन खे वरी उहा ॻाल्हि ज़हन में लॻी, बुख अची हिन खे सतायो। तो ही चवणु लॻो त हाणे ॿी नारगी खोले खायां, बुख तो मरां, पाणी त हो ई कोन किथे। तो हाणे चवणु लॻो त हाणे हिन में परी थोरी हूंदी। तो भाई हिन छा कयो, नारगी ॿी बि जीअं खोली छिली, तो उन मज़ा उहा परी निकिती। उहा परी चवणु लॻी त मूंखे पाणी ॾे, पाणी ॾे, पाणी। घणी हिन झावा हेॾां होॾां हयां, पाणी मिलियो कोन, उहा परी बि ग़ाइबु थी वई। तो चवणु लॻो त वाजी थी वई, ॿी परी जंहिंजा सोना वार सा बि वई, पहिरीं त अॻ में उहा बि वई हली, हाणे पाणी मूंखे घणी हुन चयो हो पर मूं न मञियो, तो हाणे ही नारगी आउं संभाले रखां थो। तो नेठि हिन बुख बि सतायो, हिनखे हिन पेरनि ते रखियो ज़ोर, तो हलंदो रहियो। आयो हलंदो हलंदो, छा ॾिसे त हिकिड़ो तमामु चश्मो नदी जो माना पाणी जो माना वहे पियो। तो चवणु लॻो त वाजो कमु आहे, हाणे हिते ई इन नारगी खे आउं छिलियां थो, खायां थो, जा परी निकिरे जा खायां, बुख तमामु जाम लॻी आहे। आयो नदी जे पासे में, चवणु लॻो त पाणी बि हिते आहे। तो छा कयईं, उन नारगी खे जीअं छिलणु लॻो त उन मज़ा तमामु सुहिणी ख़ूबसूरत, हुननि परियुनि खां बि वधीक परी उहा सुहिणी निकिती। चवणु लॻी त मूंखे पाणी ॾे, पाणी ॾे। शहज़ादे बि खणी पाणी उतां हुनखे पियारियो। पाणी पियारे दंग कयईं त परी हुते चवणु लॻी त हाणे ॾे ख़बर। शहज़ादो चवणु लॻो त परी तूं सोना वार, तुंहिंजा शादी कंदुसि तोसां, तो हाणे तूं मुंहिंजी आहीं। परी चवणु लॻी त चलो ठीकु है, आऊं तुंहिंजी आहियां, तो हाणे भले मूंखे वठी हल। हाणे शहज़ादो चवणु लॻो नी परी खे त तूं तमामु सुहिणी ख़ूबसूरत सोना तुंहिंजा वार,
तोखे ईअं कीअं पैदल पंधु वठी हलां, मूं वटि घोड़ो वग़ैरह बि कोन्हे, वञा थो को पासे में ॻोठ वग़ैरह हुजे, 4-5 माण्हू वठी अचां, को सेज तुंहिंजे लाइ ठाराए अचां, अहिड़े सिस्टम जो तोखे उन ते आऊं खणी हलां मुंहिंजे ॻोठ। परी चवणु लॻी त भले ठीकु है। शेराज चवणु लॻो परी खे त ॻाल्हि ॿुधी, ही पासे में वणु बीठो अथई, नदी जे ही पासे में वणु बीठो, इन ते चढ़ी वेही रहा, आऊं वञा थो ऐं तूं केॾां बि न वञा। परी चवणु लॻी त चलो ठीकु है। परी उन वण ते चढ़ी ऐं वेही रही। ही शेराज़ो विहारे ऐं पाण निकितो 4-5 माण्हू हथु करण ऐं परी जे लाइ सेज ॻोल्हण। सो ही त हलियो वियो कीअं ॻोठ न। सो हाणे उन बादशाह जी बादशाही का पासे में का नज़दीक हुई। सो हाणे उतां हिकिड़ी नौकिरियाणी, हिकिड़ी दासी निकिती दिलो खणी अची पाणी भरण जे लाइ, आई अची उन नदी ते पाणी भरण। पाणी तमामु अछो चमकंदड़ पाणी, छा उन पाणी में ॾिसे त परी जी माना शिकिल फोटू उन में पाणी में नज़र आयो। दासी ऐं नौकिराणी चवणु लॻी त अड़े ही त शिकिल मुंहिंजी, ऐं हेड़ी सुहिणी ख़ूबसूरत, ऐं पोइ बि उन शहज़ादी वटि नौकिराणी थी ऐं कम बि करियां, हेड़ी ऐं सुहिणी आहे, मुंहिंजी नौकिराणी त उहा शहज़ादी हुजणु खपे। ऐं वञा थी हींअर हुन खां कमु कराईंदी, ऐं हेड़ी सुहिणी आहियां। हिन दिलो भरंदल छा कयईं, ॿाहिरि उते ई भञी टोड़े सिधो आई शहज़ादी वटि। शहज़ादी चवणु लॻी त तूं मुंहिंजी नौकिराणी थी, ऐं हेड़ी सुहिणी ख़ूबसूरत आहियां, तोखां ई हसीन आहियां, ऐं तूं जेको आहे तो मूंखे नौकिराणी बणाए वठी, तूं अॼु खां ॿीहर मुंहिंजी नौकिराणी आहे। शहज़ादी चवणु लॻी तूं अहिड़ी सुहिणी आहे? चई हा अहिड़ी सुहिणी आहियां। शहज़ादी वई अंदरां आइनूं माना खणी आई, सिंधी में पाण चऊं टिक आइनूं खणी आई, अची ॾेखारियईं, चई ॾिस भला तूं सुहिणी आहे। दासी उहा नौकिराणी छा टिक उन आईने में ॾिसे त अड़े ही त सफ़ा ऐं कारी धूं लॻी पई आहियां। त शहज़ादी चवणु लॻी त हाणे छॾ इहा मिकर ऐं छॾ इहा ड्रामेबाज़ी, खण दिलो वञी पाणी भरिया, न त पादर खाईंदे। अबा उहा दासी नौकिराणी वरी दिलो खणंदे सिधो आहे उन नदी ते, वरी बि पाणी भरी, छा ॾिसे त उहा परी मथे वेठी हुजे, उनजो छांवड़ो माना शिकिल हेठि पाणी में। दासी नौकिराणी वरी उन पाणी में ॾिसे चवणु लॻी त हलड़े, ऐं हेड़ी सुहिणी ख़ूबसूरत, ऐं हुते आऊं ईअं आहियां। त उहो दिलो उते ई भञंदे वरी सिधो आहे सां चवणु लॻी उन शहज़ादी खे त आऊं तोखां ई सुहिणी ऐं ख़ूबसूरत आहियां, तूं मुंहिंजी नौकिराणी आहे। शहज़ादी चवणु लॻी त इन दासी जो दिमाग़ु ख़राबु थियो हले छा, वरी बि आइनूं टिक खणी अची ॾेखारियईं। त उहा दासी चवणु लॻी छा मसइलो, हुते त आऊं सुहिणी ऐं ख़ूबसूरत आहियां, ऐं हिते आऊं वरी सफ़ा अहिड़ी अहिड़ी कारी धूं छो, छा मसइलो आहे? शहज़ादी चवणु लॻी त हाणे माठ कर, न त खाईंदे पादर, न त आऊं ज़ंजीरनि में बंदि कराए क़ैद कराए, खण दिलो वञी पाणी भरिया। दासी अबा वरी निकिती दिलो खणी पाणी भरण जे लाइ, आई उन नदी ते पाणी भरण जे लाइ। सो वरी बि ॾिसे त उहा साॻी शिकिल, त चवणु लॻी त ही छा मसइलो, वरी पाणी भरंदे चवणु लॻी त हाणे दिलो भञा थी। दिलो भञण वारी हिते परी मथां हकल कई। परी चवणु लॻी दासी खे त ॻाल्हि ॿुध, दिलो न भञ, हिन बि ॾिठो त उहा सुहिणी ख़ूबसूरत परी मथे वेठी हुजे। दासी चवणु लॻी त तूं केरु? चई आऊं परी आहियां, ऐं तूं मुंहिंजी शिकिल ॾिसियो ऐं तूं माना पंहिंजी शिकिल माना ॿुधाए बि। चई अच्छा इंजे करे? चई हा इंजे करे। हिन बि दिलो खणी हेठि रखियो। सो उहा दासी नौकिराणी आस्ते आस्ते करे वण ते चढ़ी आई उन परी ॾांहुं। सो हाणे हिते उहा दासी चवणु लॻी हुनखे त तूं हिते वण ते वेठी आहीं छो? चई आउं परी आहियां, फलाणे हंधि जी आहियां, ऐं हिते मूंखे वण ते शहज़ादो हिकिड़ो विहारे वियो आहे 4-5 माण्हू वठणु, हिकिड़ो सेज खणणु, ऐं मूंखे वठी वेंदो हुते पंहिंजी बादशाही में मूंसां शादी कंदो। चई हा? चई हा। तो हाणे दासी चवणु लॻी उन परी खे त पोइ तूं हाणे हीअं कर, मुंहिंजी ॿाण ते वेही आराम कर, सुम्ह, जेसि जो तुंहिंजो इहो शहज़ादो अचे। चई हा? चई हा। अबा उहा परी उन दासी जे ॿाहनि ते वेही ऐं आराम करणु लॻी, सुम्हणु लॻी। दासी तमामु हरामड़ी चालाकड़ी उहा नौकिराणी छा कयो, सुई हिकिड़ी उन वटि मौजूदु हुई, खणी अची उन परी जे दिमाग़ में उन निरण में हईं, निराड़ में जीअं हईं त उन महिल उहा परी पखी थी वई नंढड़ो, हिते हुते उॾणु लॻी। ऐं हिन छा कयो, उन वण ते वेही ऐं माठि करे माना वेही रही उहा दासी उहा नौकिराणी। थोरी देरि खां पोइ 4-5 माण्हू वठी उहो सेज खणी अची शहज़ादो अची पुॻो हुते। शहज़ादो छा ॾिसे त ही दासी वेठी हुजे। शहज़ादो चवणु लॻो त अड़े हिते त आऊं परी विहारियो, त ही तूं हिन वण ते वेठी आहीं, परी केॾांहुं वेली? त हिते उहा दासी चवणु लॻी उन शहज़ादे त ॻाल्हि ॿुध, आऊं ई परी आहियां। की तूं परी कीअं? हू अहिड़ी सुहिणी, तमामु ख़ूबसूरत, हसीन, ऐं ही सफ़ा तूं कारी धूं छो? चई तूं मूंखे काढ़े में विहारे में, मूंखे उस ते विहारे में, तंहिंजे करे मुंहिंजो रंग अहिड़ो थी वियो। चई हा? चई हा। चई पोइ हल भला हिन सेज ते वेह त पोइ हलूं था। चई हा उते हलंदासीं, ऐं पाणे सही थींदा आस्ते आस्ते। चई हा? चई हा। अबा उन दासी खे उन विहारियो, दासी जी चाल कामयाबु थी। दासी वेठी उन सेज ते, ही सेज खणाए ऐं अचे पियो पंहिंजी बादशाही में। बादशाह पोयां हुते हार सिंगार करे महल खे सजाए छॾियो। बादशाह चवणु लॻो त मुंहिंजो पुटु शहज़ादो परी वठी ईंदो। हाणे सभु आजा में वेठा हुजनि। शहज़ादो हिन दासी उन नौकिराणी खे, हाणे हिनखे ख़बर न हुई, वठी अची हुते हाज़िरी कई। बादशाह आहिनि, वज़ीर आहिनि, सभु हुते मौजूदु आहिनि, ॾिसनि त ही माई हिकिड़ी कारी धूं हिकिड़ी वठी पियो अचे।
बादशाह चवणु लॻो पंहिंजे पुट खे त अबा ॾे ख़बर तूं त परी खे वठणी हुअईं जंहिंजा सोना वार ऐं तूं ही कंहिंखे वठी आहीं हिन खां वधीक त पाण वटि नौकिराणियूं आहिनि तूं हुननि सां शादी करे छॾी आहे तूं हिन खे वठी अची बाबा ही परी आहे हिन खे मूं काड़े ऐं उस ते उते विहारियो तंहिंजे करे रंग जो सांवरो ऐं अहिड़ो थी वियो अची हा अबा ख़ैरनि जो शहज़ादे उन दासी सां उते करे छॾी शादी हाणे दासी उते ठठ करे उते वेही रही नौकिराणी ॿी बादशाही जी हाणे हिते अची सफ़ा शहज़ादी राणी थी वेही रही रंग कारो सांवरो शहज़ादे खे ख़बर हुई न हाणे होॾां उहा परी वीचारी पखी थियल हुई साबिका उॾंदे उॾंदे हेॾां होॾां अची हिते पुॻी तो हाणे उहा बि कंहिं नौकर वोकर खां पुछा करणु लॻी त ॾियो ख़बर शहज़ादे हिते कंहिं माई खे वठी आयो शादी करे छॾी सो ॻाल्हाइणु लॻी तो नौकर वोकर चवणु लॻा त हा शहज़ादे शादी करे छॾी आहे मिठियूं मिठियूं ॿोलियूं करणु लॻी उहा परी सो हिते नौकर ऐं माना आयो जेको नौकर सो अची शहज़ादे खे ॻाल्हि करणु लॻो शहज़ादे चवणु लॻो त फिलाणो हिकिड़ो पखी आहे तमामु सुहिणो ख़ूबसूरत ऐं मिठियूं मिठियूं ॿोलियूं ऐं तुंहिंजे बारे में पुछा करे थो शहज़ादो चवणु लॻो त पोइ हीअं कर हाणे सुभाणे तूं इहो पखी मूंखे कीअं बि करे झले आणे ॾिजांइ नौकर चवणु लॻो चलो ठीकु आहे ॿिए ॾींहुं नौकर जेको आहे सो जाल बाल विछाए छॾी सो उन पखी खे उन परी खे झले वरितो हिन झले ऐं अची शहज़ादे खे नी शहज़ादे पिंजरे में हणी ऐं बंदि करे ऐं टंगे छॾियो शहज़ादो बि चवणु लॻो त हीअ पखी तमामु सुहिणो ख़ूबसूरत भलो में भलो आहे हाणे शहज़ादे खे ख़बर न हुई त को हीअ ई परी आहे ऐं उहो कमु सॼो उन दासी जो आहे दासी खे ख़बर पई त चवणु लॻी त अड़े हीअ पखी त उहो आहे जंहिंखे मूं माना इहो सुई हणी ऐं इहो परी खे मूं पखी बणाए छॾियो हाणे त जे अगरि हेॾां होॾां त जेकर राति जी ख़बर पहुची त आउं इन महल मां निकिरंदुमि बादशाह ऐं शहज़ादो मूंखे मारे छॾींदा तो नाटक करे ऐं राति जो पेटीअ सूर जो ऐं बहानो करे ऐं रड़ूं करणु लॻी शहज़ादो चवणु लॻो त छा थियो तोसां ख़ैर तोसां चई मुंहिंजे पेट में सूर पइजी वियो तमामु जाम तो शहज़ादो चवणु लॻो त परेशान न थी ऐं हकीम तबीब घुरायां थो तो अबा उन शहज़ादे छा कयो जो हकीम तबीब हितां हुतां घुराया तो दासी तमामु चालबाज़ होशियार सां छा कयो जो 2 रुपया पैसा ॾेई हुन हकीम ॾांहुं होॾां तो शहज़ादो बादशाह हो कोन पैसा वग़ैरह ॾिनी चाबी हुनजे हथ में हुजे शहज़ादी थियो वेठी हुजे पैसा वग़ैरह तमामु जाम ॾिनई ऐं उहा दासी चवणु लॻी उन हकीम हिननि खे त ॻाल्हि ॿुधो अमी इहो ई चोचो त हिन जो सूर पेट जो हिकिड़ी शइ मां ख़तमु थींदो इहो पखी जेको पिंजरे में बंदि आहिनि जेको अछो पखी इनखे जेको गोश्त माना तरे खारायो इन खे त हीअ सही थी वेंदी हकीम खे माना इन सम्झाए छॾियो त हकीम चयो त चलो ठीकु आहे पाणे शहज़ादे खे चवां थो शहज़ादो चवणु लॻो हकीम खे त हकीम ॾे ख़बर को इलाज वग़ैरह मिलियो न त हकीम चवणु लॻो त शहज़ादा साहिब हीअ जेको पखी आहे जेको पिंजरे में तो वटि जेको क़ैद आहे इनखे कोई करे हिन जो गोश्त जेको तरे हिन खे खारायो तव्हांजी ज़ाल खे त हीअ सही थी वेंदी चई हा अबा शहज़ादे हुकम कयो तो देरी कोन कयूं उन पखी खे जेका परी थियल हुई माना परी जेका पखी थियल हुई सो उन महिल उनखे हणी कुठूं सो कोई करे ऐं उन दासी खे खारायो हिननि दासी त उहो खणी खाधो सो हाणे खंभु बंबु दासी चवणु लॻी त खंभु सभु साड़े छॾियो हिकिड़ो खंभु उन मज़ा उॾरी को परियां वञी कंहिं गली में कंहिं घिटी में वञी ॿाहिरि किरियो ॿिया खंभ वग़ैरह सभु हिननि साड़े छॾिया गोश्त वग़ैरह जेको सो उन खाई छॾियो उन दासी उन माई तो चवणु लॻी त हाणे जान छुटी सा परी बि ख़तमु थी वई हिकिड़ो खंभु को उॾरी को परियां ॿाहिरि अची निकितो सो खंभु तमामु सुहिणो ख़ूबसूरत परी तमामु सुहिणी ख़ूबसूरत हुजे कंहिं पोड़ी खे उहो खंभु मिलियो पोड़ी चवणु लॻी त खंभु तमामु सुहिणो ख़ूबसूरत सो खणी अची पंहिंजे घर रखी छॾी घर रखी छॾी पोड़ी कंहिं कमकार जे हिसाब सां विधी कमकार करण जे लाइ पोड़ी हली वई तो पोयां जॾहिं अची ॾिसे त उहा घर में जेको तरह तरह जा ताम रधिया पिया हुजनि घर जेको सिंगारे पियो हुजे पोड़ी चवणु लॻी त हीअ छा मसइलो आहे घर में केरी कोन्हे तरह तरह जा ताम चढ़िया पिया आहिनि घर सिंगारियो पियो आहे हिकिड़ो ॾींहुं 2 ॾींहं ईअं थियो त पोड़ी चवणु लॻी त ॾिसां त सही आख़िर केरु आहे पोड़ी उन ॾींहुं कमकार त वेही कोन लिकी लिकी ॾिसणु लॻी छा ॾिसे त उहो खंभु जेको हिन रखियो उन खंभ मज़ा उहा परी थी वेली परी थी ऐं उहे ताम चाढ़णु लॻी ऐं घर खे सिंगारे छॾी साफ़ सफ़ाई करे पोड़ी बि अची हाज़िर थियणु लॻी पोड़ी उहा हाज़िर थी पोड़ी चवणु लॻी उन परी खे त ॾे ख़बर तूं केरु आहीं ऐं मुंहिंजे घर में ऐं इन खंभ मज़ा त हिते उन परी सॼी ॻाल्हि करे उन पोड़ी खे ॿुधाई त अमा हीउ मसइलो आहे उन खंभ में मुंहिंजो साहु हो ॿियो त सॼो उन माई माना कुंवार ऐं गोश्त जेको तरे खाए छॾी खंभ बि साड़े ॾिनी पर हिकिड़ो खंभु जंहिंमें मुंहिंजो साहु तो खणी संभाले रखियो त हाणे तो आउं तुंहिंजी ख़िदमत चाकरी करियां पई ऐं तंहिंजे करे हिते आहियां हाणे उन शहज़ादे जेको आहे सो मूंसां शादी ते कई पर हुन माई मूंसां ईअं कयो तंहिंजे करे जेको आहे सो आउं हिते आई आहियां तो पोड़ी चवणु लॻी त तूं परेशान न थी ऐं पाणे शहज़ादे सां ॻाल्हाए थी पोड़ी आई शहज़ादे वटि शहज़ादे खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई शहज़ादो बि उतां आयो हिन परी खे ॾिठी तो चवणु लॻो त अड़े तूं ई मुंहिंजी ज़ाल ऐं तूं हुन हले दासी ऐं नौकिराणी खे वठी हुन सां मूं शादी करे छॾी
शहज़ादे तमामु जाम कावड़ चढ़ी हुई। शहज़ादो इन परी खे उतां वठी आयो सिधो अची महल में। पंहिंजे पीउ बादशाह खे सॼी ॻाल्हि करे ॿुधाई ऐं अची उन नौकिराणीअ दासी खे बि हाज़िर कयईं। सा उहा नौकिराणी उहा दासी बादशाह ऐं शहज़ादे खां माफ़ी वठणु लॻी, परी खां बि माफ़ी वठणु लॻी। पर शहज़ादो चवणु लॻो त न, ईअं तोखे बख़्श कोन कंदसि, तोखे उमिरि क़ैद जे लाइ हिते क़ैद कंदसि। सो अबा नेठि उन शहज़ादे उन दासी उन नौकिराणी खे उते क़ैद कराए छॾियो ऐं पोइ उन शहज़ादे जंहिंजा सोना वार परी जा उन सां करे छॾी शादी। हाणे शहज़ादो जेको पंहिंजो ज़िद कयईं सो ज़िद पंहिंजो पूरो कयईं, उन परी सां शादी करे परी बि उते शहज़ादी थी रहणु लॻी। ऐं पोइ शहज़ादो पंहिंजी बादशाही सुठे नमूने सां हलाइणु लॻो। सो दोस्तो, हीअ कहाणी पंहिंजी पुॼाणी ते पुॻी। उमेदु आहे त हीअ कहाणी तव्हांखे पसंदि आई हूंदी। वरी हाज़िर थींदासीं नई कहाणी सां गॾु। मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब, वीडियो खे लाइक ज़रूरु कंदा। जिथे हुजो आबाद हुजो। अल्लाह हाफ़िज़।